अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, अॼु असीं पंहिंजे ॻोठ में आहियूं ऐं मुंहिंजी जेका नानी आहे उनजी इंतकाल करे चुकी आहे। अॼु उनजी कुलखानी आहे ऐं मसरूफ़ आहियूं पंहिंजे कमकार में। अल्लाह वास्ते जेका हीअ ख़ैरात आहे कुलखानी इंशाअल्लाह अज़ीम तक़रीबन 9:30 बजे जेका स्टार्ट कई वेंदी ऐं ॿाहिरि जेके असांजा महिमान हज़रात आहिनि, कुझु जेके रिश्तेदार आहिनि, कुझु मिट आहिनि, उहे परे परे खां बि अचनि था पिया। कोई करामपुर खां, कोई शिकारपुर खां, कोई घोटकी खां, कोई सादकाबाद रेमियार टेटली खां बि अचनि था पिया। ऐं जेका पूरी हिकु संगति ते आयल आहे उनजो बि अवां दोस्तनि सां मां जेका इहे शेयर कंदो हलंदुसि वीडियो अवां दोस्तनि सां। ऐं जेके ज़ाहिरा आहे पंहिंजे घर जो कमकार करणो बि पवे थो, ऐं हिकिड़ो अजर बि आहे। ऐं हा, मां सभिनी दोस्तनि खे मां इहो गुज़ारिश कयां थो छो त मुंहिंजी नानी जे लाइ, उनजी मग़फ़िरत जे लाइ अवां खोड़ सारी दुआऊं करो। ऐं जेको आहे कुल शरीफ़ जो बि ख़तम शरीफ़ कयो, यासीन शरीफ़ जो बि जेको आहे ख़तम शरीफ़ कयो। ऐं जेतिरो थी सघे मग़फ़िरत जेतिरी बि दुआऊं आहिनि अवां घुरी सघंदा आहियो उनजे लाइ, मुंहिंजी नानी मरहुमा जे लाइ। ऐं जेके उनजा लवाकीन आहिनि, जेके पुहिर आहिनि, अल्लाह से उन्हनि खे बि सबर जमील अता फरमाए, उन्हनि जे लाइ बि खोड़ सारी दुआऊं कंदा करो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अञा जेकॾहिं अवां दोस्त मुंहिंजे चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियों मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं अचण वारी मुंहिंजी न्यू वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि जे मोबाइल में फौरन अची वञे, अवां खे मिलंदो हिकु बहितरीनु वीडियो जेको अवां चाहींदा आहियो। ऐं मां कोशिशि कंदो आहियां कि वधि में वधि सुठे में सुठा व्लॉग ॾींदो रहियां। अॼु जेको मुंहिंजो व्लॉग आहे पंहिंजे ॻोठ जो, जे मां पहिरियां अवां दोस्तनि सां ज़िक्र करे चुको आहियां त मुंहिंजी नानी मरहुमा इंतकाल करे वई आहे। अॼु उनजी जेका कुलखानी आहे ऐं सभु अचनि था पिया उनजी मग़फ़िरत दुआ बि थी। तमामु दोस्तनि जी महिरबानी। अचण वारे वीडियो जे लाइ मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।